बिरासिटी मां ख़बर ईंदा हलूं त बिरासिटी थाणे ते 2 ॾींहं अॻु सैयद बिरादरी जी 2 धुरनि में बाग़ मां नींगर पारां ज़ैतून पटण तां थियल जेड़े दौरान लठ लॻण सबबि मारिजी वियल मक़तूल नींगर सैयद बिशारत अली शाह जो क़त्ल केस संदसि वालिद सैयद असगर अली शाह जी फरियाद ते 6 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। थाणे ते दाख़िल कयल केस नंबर 179/2025 में 302-324 समेत ॿिया मुख़्तलिफ़ कलम लगाया वया आहिनि। केस में नामज़द जवाबदारनि में सैयद कासिम अली शाह, कदीर अली शाह, ज़ाकिर अली शाह, मिस्री शाह ऐं 2 नामालूम शामिल आहिनि। केस में फरियादी ॼाणायो आहे त जवाबदार कासिम अली शाह ज़ैतूननि जे बाग़ ते बीठल आहे जॾहिं त संदसि फौती पुट गाह करण लाइ ज़मीन ते वञी रहियो हो त जवाबदार कासिम अली शाह मक़तूल खे लंघ खां रोकियो, जंहिं बाद असां दांह ॾियण लाइ वञी रहिया हुआसीं त जवाबदारनि कुआड़ियुनि ऐं लठियुनि सां हमलो कयो। हमले में संदसि पुट फौत ऐं सालो ज़ख़्मी थियो आहे। ॿिए पासे बिरासिटी पुलिस केस में शामिल जवाबदारनि मां 2 ॼणनि ज़ाकिर शाह ऐं कदीर शाह खे गिरफ़्तार करे लाकब हवाले करे छॾियो आहे, जिन जो अदालत मां रिमांड वरितो वेंदो। राब्तो करण ते बिरासिटी पुलिस ॿुधायो त फरियादी जे अचण ते केस दाख़िल करे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿियनि खे गिरफ़्तार करण लाइ छापा हया पिया वञनि। ॿिए पासे मक़तूल जी गुज़िरियल राति तदफ़ीन बाद सोगवार ख़ानदान सां तज़ियत जो सिलसिलो जारी आहे। इन सिलसिले में मारिजी वियल सैयद बिशारत अली शाह जे वालिद सैयद असगर अली शाह चयो त मूं सां वॾो ज़ुल्म थियो आहे। यकीन आहे जल्द सभई जवाबदार गिरफ़्तार थी कानून जे कटहरे में आंदा वेंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।